अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह समेत ॿियनि शिरकत कई आहे। ॿुधायो पियो वञे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, सुहेल अनवर सियाल समेत ॿिया जनाज़ नमाज़ में शरीक थिया आहिनि। आसिफ ज़रदारी जी अमर जो मड़ बालूजा कुब्बा क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। अहम ख़बरनास तव्हां सां शेयर कयूं पिया त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद शाह समेत ॿियनि शिरकत कई आहे। ॿुधायो पियो वञे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, सुहेल अनवर सियाल समेत ॿिया जनाज़ नमाज़ में शरीक थिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी अमर जो मड़ बालूजा कुब्बा क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया तव्हांखे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। जनाज़ नमाज़ में बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह समेत ॿियनि शिरकत कई आहे। तव्हांखे ॿुधायो वञे थो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, सुहेल अनवर सियाल समेत ॿिया जनाज़ नमाज़ में शरीक थिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी अमर जो मड़ बालूजा कुब्बा क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर रफ़ाकत आराई खां। रफ़ाकत अपडेट कजो, बालूजा कुब्बा में आसिफ अली ज़रदारी जी अमर जो मड़ मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। जी बिल्कुल ही जो गुज़रियल ॾींहुं जो ज़रीन आरा जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर हुई, जो कराची अस्पताल में लाॾाणो करे रही हुई, जंहिंजो मड़ ज़रदारी हाउस नवासिया में पहुचायो वियो आहे। उते जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे, जंहिंमें अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीएम जे कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, एमपीए गुलाम कादिर चांडियो, हाजी अली ज़रदारी समेत जेके पीपीए जा एमपीए एमएनए उन्हनि वॾे में शिरकत कई आहे। जंहिंखां पोइ संदसि जेको मड़ आहे उहो बण क़ब्रिस्तान बालूजा कुब्बा पहुचायो वियो आहे, जिते बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पाण क़ब्र में लही हुन जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी जी अमर खे क़ब्र में लाथो आहे, हुते सुपुर्दे ख़ाक कयो वियो आहे। ऐं जेको हिन वक़्तु आसिफ अली ज़रदारी हाउस नवाबशाह में मौजूदु आहे, जिते पार्टी अॻुवाननि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी रफ़ाकत अपडेट करण लाइ।